अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ज़फ़र नॉन स्टॉप चैनल में मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान ज़फ़र खोखर। नाज़रीन, ही तव्हांजे साम्हूं आहे असांजे सिंध जो तमामु वॾो शाइर, सरमोड़ शाइर साईं कासिर नवाज़ शाह। वीडियो जी आवाज़ इन करे म्यूट करे मूं मथां हीअ आवाज़ रिकॉर्ड कयो आहे जो तमामु घणो शोर हो। नाज़रीन, साईं जी हालत ई तव्हां ॾिसो था, इंतिहाई क़स्म पुसी वारी हालत में आहे। तमामु घणी साईं खे तकलीफ़ आहे जेका हू बयानु करे रहियो आहे। इहे आहिनि असांजा कलम धणी, असांजे सिंध जा कलम धणी, जन सॼी ज़िंदगी पंहिंजी फ़न खे ॾेई छॾी पर उन्हनि खे मोट में कुझु बि न मिले। सॼी ज़िंदगी फ़न ऐं फ़नकार करे पींदड़ ही शाइर हिननि वॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, जुस्तजू कई ऐं सिंध वासियुनि खे काशे ॾियण जी कोशिशि कई। पर नाज़रीन, हिन माण्हुनि जी जॾहिं पिछाड़ी थी, हिननि सवाइ तकलीफ़ुनि जे कुझु बि न ॾिठो। ही क्लिप आहे साईं कासिर नवाज़ शाह जी, जेका बेनिफिट शो थी रहियो हो साईं जो शिकारपुर में, पर उहो बि नागहानी सबबनि जे करे मुलतवी थी वियो, सिक्योरिटी रीज़न्स जे करे। ऐं जेका हिकिड़ी साईं जी दिलि में हिकिड़ी उमेदु पैदा थी हुई हिन बेनिफिट शो खां पोइ मूंखे कुझु शइ पलव पवंदी, पर उन मुलतवी थियण खां पोइ साईं खे ॾाढी तकलीफ़ थी। सो असीं साईं जन जा शुक्रगुज़ार आहियूं जन